खे सिंधी ॿोली साबिया खे सिंधी ॿोली साबिया खे सिंधी ॿोली साबिया खे सिंधी ॿोली साबिया खे पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली 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 टीचर जी ॿोली सिंधी ॿोली न्याणियुनि जी ॿोली सिंधी ॿोली अमर जी ॿोली सिंधी ॿोली आर्यन जी ॿोली सिंधी ॿोली डॉक्टरनि जी ॿोली सिंधी ॿोली इंजीनियर जी ॿोली सिंधी ॿोली अदीबनि जी ॿोली सिंधी ॿोली पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली अमर जी ॿोली सिंधी ॿोली अमर जी ॿोली सिंधी ॿोली आर्यन जी ॿोली सिंधी ॿोली शागिर्दनि जी ॿोली सिंधी ॿोली विज्ञान जी ॿोली सिंधी ॿोली नवराज सिंह इहा ॻाल्हि चवणु चाहिनि अॼु हिन लम्हे ते त सिंधी ॿोली सिंधू माउथी में सभ खां शानदार ऐं अमीर तरीन ॿोली आहे अदबी विरसे जे लिहाज़ खां असां सिंधी ॿोलीअ खे पाकिस्तान जी ॿोली क़ौमी ॿोली करार ॾियण जी का बि तहरीक न आहे हलाई ऐं उनजो बि सिंधी ॿोलीअ खे हक़ आहे त जेका सिंधी ॿोली सिंधू माउथी जे अज़ीम ऐं अमीर तरीन ऐं शाहूकार ॿोली आहे उनखे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली जो उनखे हक़ न वञे पर उनजे बावजूदि असां फ़क़ति उनखे पंहिंजे सिंध जी पंहिंजे सूबे जी दफ़्तरी ऐं सरकारी ॿोली जो जेको हक़ आहे उनजी जेका उनजो हक़ आहे असां उनजे लाइ तहरीक इहा हलाई आहे त सिंध पाकिस्तान जे हुकुमराननि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञणु खपे त असां पंहिंजी सिंधी ॿोली जो फ़क़ति हक़ खणूं था ऐं असां इहो हक़ घुरी करे कंहिं बि सिंध पाकिस्तान जे कंहिं बि ॿोलीअ सां का बि ज़्यादती नथा कयूं पर असां इहा ॻाल्हि चऊं था त पाकिस्तान जा 40 सूबा ऐं उन जूं 40 क़ौमी ॿोलियूं आहिनि ऐं सभिनी सूबनि में पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ जी तहरीक उथारे हिन क़ौमी ॿोलीअ जी तहरीक में शामिल थियणु खपे।